DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो चवणु आहे त असां हमेशह चवंदा आहियूं त ही जंग असांजी आहे पर फतेह अल्लाह ताला जी आहे। DGISPR वधी चयो त पाकिस्तान जी घिटियुनि शहरनि में वञो ऐं अवाम जे चेहरनि ते जवाब मौजूद आहे। ही हिकु सचाई जी जंग आहे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी वधी चयो त पहलगाम वाक़िए खां पोइ भारत हिकु कूड़ी कहाणी ठाही। पाकिस्तान भारत खे चयो त जेकॾहिं तव्हां वटि को बि सबूत आहे त साम्हूं आंदो वञे। भारत वटि को बि जवाब न हो ऐं अॼु ताईं नाहे। लेफ्टिनेंट जनरल वधी चयो त असां सचा रहियासीं, कूड़ न ॻाल्हायो, ॻाल्हियुनि खे टोड़े मरोड़े पेश कयो वियो। भारत वटि जदीद तरक़ी कंदड़ थिएटर ऐं फिल्मी सनत आहे। असांखे पंहिंजे एयरफोर्स ऐं पायलट्स ते फ़ख़ुरु आहे। हिकु भेरो ॿीहर मां असां ख़बर शेयर करे रहिया असां हमेशह चवंदा आहियूं त ही जंग असांजी आहे पर फतेह अल्लाह जी आहे। DGISPR चयो त पाकिस्तान जी घिटियुनि शहरनि में वञो त अवाम जे चेहरनि में जवाब मौजूद हूंदो। ही हिकु सचाई जी जंग आहे। DGISPR चयो त पहलगाम वाक़िए खां पोइ भारत हिकु कूड़ी कहाणी ठाही।